पाकिस्तान सुन्नी तहरीक जे सरबराह जी अपील ते इसराइली जारियत खिलाफ सखर समेत मुल्क जे ॿियनि शहरनि जियां सखर में भी एहतिजाजी रैली कढी मकरानी मस्जिद ॿाहिरां मुज़ाहिरो कयो वियो। जॾहिं त मुल्कगीर इज्तिमाअनि में इसराइली ज़ुल्मनि जी मज़म्मत में ठहराव पास कयो वियो ऐं मस्जिदनि ॿाहिरां बाइकॉट लाइ दस्तख़ती कैंपूं क़ाइमु कयूं वयूं। इसराइली मसनूआत जे बाइकॉट जी अपील कई। मकरानी मस्जिद ॿाहिरां आज़ाद फ़लस्तीन रैली पाकिस्तान सुन्नी तहरीक जे मरकज़ी अॻवान अलामा नूर अहमद कासमी, ज़िले सदर मोहम्मद रिज़वान कादरी, साहिबजादा मुफ्ती अली शाह, रज़ा कादरी, हाफ़िज़ मोहम्मद ऐं ॿियनि चयो त उम्मत मुसलमान खे मुतहिद थियण जी ज़रूरत आहे। इसराइल गुज़िरियल 7 ॾहाकनि खां लखें फ़लस्तीनियुनि खे जला वतन करे ॿारनि, औरतुनि, मर्दनि जो क़त्लेआम कयो आहे ऐं इहो सिलसिलो अञा बि जारी आहे। जेकॾहिं इसराइल जी तोसी पसंदी खे न रोकियो वियो त सॼी दुनिया जो अमन ख़तरे में पइजी वेंदो। मुसलमान इंतहाई परेशान आहिनि। इस्लामी मुल्कनि जे हुक्मराननि खे घुर्जे त हू क़ौम जे हक़ीक़ी जज़्बनि जो इज़हार कनि, इसराइल ख़िलाफ़ अमली क़दम खयां वञनि। बयाननि ऐं करारदादुनि सां फ़लस्तीन खे आज़ाद ज़ुल्म बंदि न थींदो। समूरनि मुसलमान मुल्कनि खे घुर्जे त हू इसराइली शयुनि जो बाइकॉट कनि। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।